नाज़रीन आवाज़ न्यूज़ में वलीकार अवया संझा सैयद शामिल तनासिब हेडलाइन। सिंध असेंबली पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी ऐं क़ौमी असेंबली जी प्रेस गैलरी के ताला लगाइण ख़िलाफ़ मज़हबती ठहराव मंज़ूर करे वरितो। GDA ऐं MQM पारां ठहराव की हिमायत। सूबाई वज़ीर सईद गनी चवण आहे त PMDA मीडिया मथां राताऊ आहे। जेको बिल आंदो पियो वञे उनखे रद्द कयूं था। क़ौमी असेंबली जी प्रेस गैलरी में साफ़ जी दाख़िला ते पाबंदी की मज़म्मत कयूं था। वफ़ाक़ी सरकार अदालत इलेक्शन कमीशन पार्लियामेंट ऐं मीडिया ते कंट्रोल चाहे थी। सिंध असेंबली के इजलास दौरान PTI MPA खुरमशेर जमान ऐं PP मेंबर तैमूर टालपुर विच में दंद जग। तैमूर टालपुर जो चवण आहे त पूरी दुनिया सिंध हुकूमत की वाखाण करे रही है। सिंध हुकूमत वण पोखण की मुहिम में रिकॉर्ड कायम कया। न खुरमशेर जमान के वडन के तमीज़ है ऐं न ई वरी पाण के तमीज़ है। मुतहदा मेंबर मोहम्मद हुसैन के अल्ताफ हुसैन जो नंढो भाउ चवण वारी तैमूर टालपुर के जुमले ते मुतहदा मेंबर उथी बीह रहा। ऐवान में गोड़। वफ़ाक़ी हुकूमत टैक्स चोरन के पकड़ण लाइ ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। सदर आरिफ अलवी टैक्स कानून टे तरमीमी ऑर्डिनेंस 2021 ते सही करे छॾी। ऑर्डिनेंस में चयो वियो आहे त FBR टैक्स न ॾींदड़नि जा टेलीफोन ऐं बिजली जा कनेक्शन कटे सघे थी। नॉन फाइलर बैंकिंग जी सहूलियत खां बि महरूम थी सघंदा। अफगानिस्तान सॼी दुनिया के ध्यान जो मरकज़ बणियल है। अफगानिस्तान में इंसानी हमदर्दी के बुनियाद ते हंगामी कमन की ज़रूरत है। तालिबान रतोछाण का सिवाय अफगानिस्तान ते कंट्रोल हासिल करे वरितो है। पाकिस्तान दहशतगर्दी खिलाफ जंग में अहम किरदार अदा कयो। पाकिस्तान दुनिया से गॾिजी कोरोना के ख़ात्मे लाइ किरदार अदा कंदो रहंदो। ख़ितो केतरनि चैलेंजिस के मुंह ॾेई रहियो आहे। असांखे गॾिजी मसइलनि के हल करणो आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो दोशंबे में शंघाई सहकार तंज़ीम के इजलास के ख़िताब। क़ौमी असेंबली कश्मीरी अगवान सैयद अली गिलानी खराज अक़ीदत पेश करण लाइ ठहराव मंजूर करे वरितो। ऑपोजिशन मेंबर इजलास में जे कोरम जो निशानी करे ऐवान में हलिया विया। कोरम पूरो न हुजण सबब क़ौमी असेंबली जो इजलास सूमर ताईं मुलतवी कयो पियो। वफ़ाक़ी हुकूमत गुरबत के खात्मे बदिरां गरीबन के खात्मे पुठियां लगल है। अवाम वफ़ाक़ी हुकूमत की पॉलिसियुनि के करे अज़ियत में मुब्तला आहिनि। हुकूमत ओगरा जी सिफारिश कयल क़ीमतुनि खां वधीक पेट्रोल जा अघ वधाया। मीडिया के लाइ सिंध हुकूमत जेके कुछ करे सके थी कंदी रहंदी। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो कराची में मीडिया से ॻाल्हियूं। कराची में मेहरान टाउन फैक्ट्री बाहि केस में अहम अखबराई फैक्ट्री मालिकनि ऐं ॿियनि जवाबदारनि ज़मानत वारी दरख़्वास्त लाइ अदालत सां राब्तो करे वरितो। दरख़्वास्त ते जवाबदारनि जे वकील जा दलील मुकमल। सरकारी वकील 20 सेप्टेम्बर ते दलील ॾींदो। जवाबदार 18 सेप्टेम्बर ताईं अदालती रिमांड ते जेल में आहिनि। मेहरान टाउन फैक्ट्री में बाहि लॻण सबब 16 ॼणा सड़ी फौत विया हुआ। मुल्क में कोरोना वायरस वधी घटि मरीजन जूं ज़िंदगियूं हिड़काए वियो। फौतनि जो अंग वधी 27,072 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,928 नवां केस रिपोर्ट। मुतासिर थियलनि जो अंग 12,18,749 थी वियो। हिन वक़्त ताईं 11,25,952 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतियाब थी चुका। वायरस की हकारी शरह 8.2% रही। गुडू बैराज वटि पाणी के वैकरन में लाथ जो सिलसिलो जारी। गुडू वटि मथां वैकरो 1,07,691 क्यूसिक ऐं हेठां वैकरो 76,969 क्यूसिक रिकॉर्ड। गुडू वटि पाणी की खोट 50% ताईं पहुंची वई। मलीर जी गुलशन हदीद वारे इलाइक़े में फैक्ट्री जो मुलाजिम ककड़वासी गुल मोहम्मद शाह के हथियारबंदनि गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त साड़नि वॾो ज़ुल्म थियो आहे। उन्हनि जी कंहिं सां का दुश्मनी नाहे।
जेके विवाद वासी गोठ मुजीब जखरानी में घर में नौजवान जो गोली लगल लाश उथायो आहे। फाती नौजवान टलण खान जखरानी के भाउ जो चवण है त हुननि जो पंहिंजी बिरादरी के माण्हुनि ऐं दस्ती बिरादरी से तकरार हलंदड़ है। ख़बर न आहे खेसि कहिड़ी बिरादरी के माण्हुनि क़त्ल कयो आहे। अहमदपुर भरसा गोठ फोड़ी चांडिया में बजना और तणे आवाज़ तहरीक जी मुबैना तौर अगवा थी विया। धाड़ल मुखबिन हाकिम अली चांडियो ऐं गुलाम सरवर चांडियो के वारसनि के फोन करे 10 लाख रुपया भोग तलब करे वरितो। मुखबिन के वारसनि जो चवण है तो हू ग़रीब आहिनि, 10 लाख रुपयनि जी रक़म किथां आणींदा। सन में इंडस हाईवे ते तेज़ रफ्तार कार जो मोटरसाइकिल के टक्कर, एक ॼणो फौत, एक ज़ख़्मी। मोरजा वेझो क़ौमी शाहरा ते ट्रक ऐं ट्रॉलर में टक्कर, एक ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। खानपुर भरसा रहीमाबाद में ट्रक के टक्कर में नीगर आमिर अहमद कलोड़ो फौत। चल्हार भरसा जीप के टक्कर में नीगर फौत थी वियो। टडो गुलाम हैदर वेझो गुड मुराद अली चांडियो में पानी की खड में एक ॼणे जो लाश हथ। मुज़फ़र हुसैन कैरी जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। वारह भरसा गोठ जुणाणी शरीफ में नीगर पानी की खड में बुॾी वियो। फौती नीगर यूनिस लाशारी जो लाश घर पहुंचण ते कोहराम मची वियो। जुलो वेझो गोठ अता मोहम्मद उन्नड़ वासी नौजवान बिलावल पानी की खड में बुॾी फौत थी वियो। ठटे भरसा बुहारा में वेल्डिंग के कम दौरान करंट लगन सबब कारीगर फौत थी वियो। फौती इश्तियाक आराइन जो ताल्लुक नबी सैर रोड से बुधायो पियो वञे। फिरालो भरसा पीर मंगियो शाख के 20 फुट घारो पवण के नतीजे में केतरनि एकड़नि ते बिछल फसल पानी हेठि अची वियो। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंद करण में रुधल।